बेहतर मुलाजिम के मुफ़ाद में, मज़दूर के मुफ़ाद में, सॼी सिंध के मुफ़ाद में जेको असां फ़ैसिलो कयो आहे त सारा गॾिजी हिकु थी सरकार खां हक़ वठूं, न त सरकार ज़ुल्म मथां ज़ुल्म करे थी। मालिक असां सभिनीनि जूं दिलियूं हिकु कर, असांजा वेछा सभु ख़तमु करा, असांजी दूरियूं सभु ख़तमु करा। जेके सिंध जा मुलाज़िम आहियूं या मज़दूर आहियूं, असां सभिनीनि खे हिकु बणा, असांखे पंहिंजे हक़ घुरण में सघ ॾे, असांखे जुरत ॾे, असांखे हिम्मत ॾे, असांखे ताक़त ॾे, असांजी रहनुमाई कर। मालिक मिठड़े मोहम्मद करीम जे सदके असांजी तूं मदद फरमा। ज़ुल्म करे थी सरकार असांजे मथां, ज़ुल्म करे थी सरकार असांजे मथां, अहिड़ी सरकार शायदि तारीख़ में असां ॿुधी न ॾिठी। ऐं मालिक असांजी तूं रहनुमाई कर, असांजी तूं मदद कर। अल्लाह से असांखे हिकु थियण जी तौफ़ीक़ ॾे, जे सरकार खां हक़ छिने वठूं, असांजी तूं मदद कर। आमीन। मिठड़े मोहम्मद करीम ते दरूद शरीफ़। अल्लाह साईं सारनि जूं दिलियूं जोड़, अल्लाह साईं सारनि जी दिलियूं जोड़, सारा मुलाज़िम जे मुफ़ाद लाइ, मज़दूर जे मुफ़ाद लाइ असांखे हिकु करा मुंहिंजा मालिक। असांजी ॿधी असांजी ॿधी मज़बूत बणा मुंहिंजा अल्लाह साईं, जीअं हक़ सरकार खां छिने वठूं। अल्लाह साईं असांखे रहम कर, करम कर, फज़ल कर, ॿिन्हिनि जहाननि जूं भलायूं नसीब कर, ॿिन्हिनि जहाननि जे मुसीबतनि खां बचा। प्यारे हबीब जे सदके दुआ क़बूल फरमा।